नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत निसा आयत नंबर 25 खां वठी 28 ताईं तर्जुमो। वमन लम ऐं जेके न यस्तति इस्तिताअत रखनि मिनकुम तव्हां मां तौलन ताक़त या कुदरत ऐं यंकिहल मुहसिनातिल मुमिनात के उहे निकाह करे सघनि ख़ानदानी मोमिन औरतुनि सां फ़मिम्मा मलकत ऐमानुकुम पोइ उन्हनि जे लाइ कहिड़ियूं औरतूं आहिनि, उन्हनि जे लाइ उहे जेके तव्हांजे कब्ज़े में हुजनि यानी जिन जा तव्हीं मालिक थिया। मिन फ़तयातिकुमिल मुमिनात जेके तव्हांजे कब्ज़े में तव्हां जूं बानियूं हुजनि मोमिन औरतूं। वल्लाहु ऐं अल्लाह आलमु ख़ूब ॼाणे थो बि ईमानिकुम तव्हांजे ईमान खे बादकुम मिम बाद तव्हांजो बाज़ जेको बाज़ मां आहे यानी तव्हां हिक ॿिए मां ई आहियो, हिकिड़ी जिन्स आहे तव्हांजी। फ़किहुहुन्ना पोइ निकाह कयो उन्हनि औरतुनि सां जेके बानियूं आहिनि बिइज़्नि अहलिहिन्ना उन्हनि जे मालिकनि जी इजाज़त सां। व आतूहुन्ना ऐं ॾियो उन्हनि खे उजूरहुन्ना हक़ महर उन्हनि जो बिलमारूफ़ी दस्तूर जे मुताबिक़ भले तरीक़े सां। मुहसनातिन हुजनि उहे निकाह करण वारियूं यानी घर आबाद करण वारियूं हुजनि। ग़ैर मुसाफ़िहातिन न के बदकारी करण वारियूं हुजनि। वला मुत्तख़िज़ाति अख़दानिन न के ठाहिण वारियूं हुजनि लिकियल दोस्तियूं। फ़इज़ा पोइ जॾहिं उहसिना निकाह में अची वञनि उहे। फ़इन पोइ अगरि अतईन उहे कनि को बिफ़ाहिशतिन को बि बेहयाई जो कमु। फ़अलैहिन्ना त उन्हनि जे मथां आहे निस्फ़ अधु मां जेका अलल मुहसिनाति पाक दामन या ख़ानदानी औरतुनि जे लाइ आहे मिनल अज़ाबी अज़ाब मां यानी जेका सज़ा ख़ानदानी औरत जॾहिं बेहयाई करी उन जे लाइ हूंदी त बानी जे लाइ उन सज़ा जी अधु थींदी। ज़ालिक इहो लिमन जेको ख़शियल अनत डिॼे गुनाह जे कम खां मिनकुम तव्हां मां। व अन तस्बिरू ऐं अगरि तव्हां सब्र कयो ख़ैरुल लकुम बहितर आहे तव्हांजे लाइ। वल्लाहु ऐं अल्लाह ग़फ़ूरुर रहीम ख़ूब बख़्शण वारो निहायत रहम करण वारो आहे। युरीदुल्लाहु चाहे थो अल्लाह या अल्लाह चाहे थो अल्लाह घुरे थो इहो लियुबय्यिन लकुम ताकी हू खोले बयान करे तव्हांजे लाइ। व यहदीकुम ऐं हू रहनुमाई करे तव्हांजी सुननल लज़ीन तरीक़ो उन्हनि माण्हुनि जो जेके मिन क़ब्लिकुम तव्हां खां पहिरीं हुआ। व यतूब अलैकुम ऐं हू महिरबान थिए तव्हांजे मथां। वल्लाहु ऐं अल्लाह अलीमुन ख़ूब ॼाणण वारो हकीमुन ख़ूब हिकमत वारो आहे। वल्लाहु ऐं अल्लाह युरीदु चाहे थो ऐं यतूब अलैकुम त हू महिरबान थिए तव्हांजे मथां। व युरीदुल्लज़ीन ऐं चाहिनि था उहे माण्हू जेके यत्तबिऊन शहवाती जेके पंहिंजी ख़्वाहिशुनि जे पोयां लॻा। अन तमीलू के हू गुमराह कनि या हटाए छॾनि तव्हांखे सिधी वाट खां। मैलन अज़ीमा गुमराह करणु तमामु वॾो यानी सिधी वाट खां हटाए छॾणु। युरीदुल्लाहु चाहे थो अल्लाह ऐं युख़फ़िफ़ के हू घटि करे तव्हांजे मथां यानी तव्हांजे मथां तकलीफ़ुनि खे मुश्किलातुनि खे आसान करे अनकुम तव्हां खां। व ख़ुलिक़ल इंसानु ज़ईफ़ा ऐं पैदा कयो वियो आहे इंसान कमज़ोर। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।